अम्बड़ बाहर वियला डिठई त गोठ के बाहि लगी आ ड्रोड़दी बच्चे जे ख्याल में आई आ जीअं पंहिंजे घर वटि पहुती डिठई त मुझे घर जे झूपड़ीअ के बाहि लगी पई आ नंढड़ो बचड़ो उन जो अंदर घर में सुतो पियो आ देर कोन कई इहो कोन डिठई त हेडी बाहिया मां सड़ी वींदस इहो कोन चई त मुंहिंजी मदद कयो इए बिस्मिल्लाह करे परंदड़ बाहि में अंदर डुकंदी वई बच्चे के बचाइण जे लाइ वञी बच्चे जे मथों किरी बच्चे के खणी छातीअ में बंद करे वरी उन बाहि मां निकरी आई अल्लाह जे ज़ात बाबरकात उन बाहि के हुकुम करे बचड़ो परंदड़ बाहि मां कढी आई सिधो खणी मुझे महबूब मदीने वाले घोट जे दरबार में आई अर्ज करण लगी या रसूल अल्लाह ओ मुझा सुना हबीब मां पंहिंजे बच्चे सां वधीक प्यार कंदी आ या मुझो रब पंहिंजे बाने सां वधीक प्यार कंदो आ उन औरत सवाल कयो या रसूल अल्लाह अम्मड़ पंहिंजे बच्चे सां वधीक प्यार कंदी आ या मुझो रब पंहिंजे बाने सां वधीक प्यार कंदो आ मुझे महबूब मदीने जे साईं फरमायो ओ अल्लाह जी बानी मुझो करीम रब त 70 अम्मड़न खां वधीक पंहिंजे बाने सां प्यार कंदो आ जेडी मल मुझे महबूब ने ये फरमायो औरत ने को कारा फायदो वठंदे चवे थी या रसूल अल्लाह जदे मुझो रब 70 अम्मड़न खां वधीक प्यार थो करे पो मामा बाहि जी परवाह न कयम जान जी परवाह न कयम बच्चे जे मथा कख पियो न सठो जदे मु पंहिंजे बच्चे के बाहि में जलंदो न ॾिसी सघियस पो मुझो रब पंहिंजे बानन के जहन्नम में जलंदो कीअं ॾिसंदो मुस्तफा जे उम्मत के बख्श फरमाइंदो ओ मुसलमानो अम्मड़ इन शय जो नालो आ अचो अचो त गॾिजी करे जीजल अम्मड़ जा कदम चुमऊं जीजल अम्मड़ खां दुआऊं पिनऊं जीजल अम्मड़ खां दुआऊं पिनऊं त दुनिया में भी इंशाअल्लाह ताला कामयाबी थींदी आखिरत में भी अल्लाह ताला तव्हां असांखे कामयाबी अता फरमाइंदो